अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीरी सीरिया मेरा टीवी न्यूज़ अयां सारा ज़मी सब खाग में एक नज़र ख़ास ख़बरों ते। थरपारकर जे तक NA 221 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी। PPJ अमीर अली शाह ऐं PTI जे निज़ामुद्दीन राहिमू समेत 12 उम्मीदवार मैदान ते लथल। पोलिंग शाम 5 वॻे ताईं बिना कंहिं वक़फ़े जे जारी रहंदी। 318 पोलिंग स्टेशन्स में 95 इंतहाई हसास ऐं 130 हसास करार। सिक्योरिटी सख्त, पुलिस सां गॾु रेंजर्स जा जवान भी मुक़रर। छाछरे जे केसरार पोलिंग स्टेशन ते बैलेट बॉक्सन के बाहर रेंजर्स 4 शकी गिरफ्तार करे वरता। SSP थरपारकर हसन सरदार चयो आहे त शुरुआती जांच मूजिब बाहर इतफाक़ी तौर लगी वधिक जांच कई पई वञे। PTI उम्मीदवार निज़ामुद्दीन राहिमू इल्ज़ाम लगायो आहे त बाहर PP जे माण्हुनि लगाई। इलेक्शन कमीशन बाहर वारे वाक़े जो नोटिस वरतो। इलेक्शन कमीशन चयो आहे त चूंड साफ़ शफ़ाफ बणाई वञे, ज़ाब्ते इख़लाक़ जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। सिंध हुकूमत वफ़ाक़ी सरकार खां ज़रई पैकेज जो मुतालबो करे छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त बरसातुनि में सिंध जे 15 ज़िलनि में फसल मुतासिर थियो। आबादगार कर्ज़ ऐं व्याज न ॾेई सघंदा। टेक्सटाइल मिल्स या ज़रई पैकेज ॾिनो वञे। घोटकी वेझो ॻोठ बरादी मीरबर मां पाणी जे वारे ते वियल 3 ॼणा अगवा थी वियलनि में ग़ुलाम मुस्तफ़ा मीराणी, गुल मोहम्मद ऐं हबीबुल्ला मीराणी शामिल। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अॼु मादरी ॿोलियुनि जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सिंधी अदबी संघ तरफ़ां सिंधी खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण लाइ रैलियूं। हैदराबाद में सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे पारां क़ौमी कॉन्फ्रेंस। मुक़ररनि जो त दुनिया में 107 वॾियूं ॿोलियूं आहिनि, उन्हनि मां सिंधी बि हिकु आहे। सिंधी समेत ॿियनि मादरी ॿोलियुनि खे फ़ौरी तौर ते क़ौमी ॿोली जो दर्जो ॾेई पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे।